बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम आया मोहम्मद राशिद ब्लॉगर कोर्स से टें लेक्चर में भली कार अॼु के हिन लेक्चर में असां डोमेन जे हवाले सां पढ़ंदासीं। डोमेन बुनियादी तरह सां तव्हांजी वेबसाइट जो नालो हूंदो आहे। जीअं हर घर जो हिकिड़ो यूनिक नंबर हूंदो आहे त उनखे जीअं एक्सेस करे सघिजे, त अहिड़ी रीति हर वेबसाइट जो पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो यूनिक डोमेन नेम हूंदो आहे त जीअं इंटरनेट ते उनखे एक्सेस करे सघिजे। मिसाल जे तौर ते google.com आहे त गूगल थियो तव्हांजो डोमेन। तंहिंखां पोइ डोमेन जा मुख़्तलिफ़ पार्ट्स आहिनि। डोमेन में सभ खां पहिरियां प्रोटोकॉल्स ईंदा आहिनि, जीअं HTTPS या HTTP आहे। तंहिंखां पोइ www बेसिकली सब डोमेन आहे। तंहिंखां पोइ तव्हांजो डोमेन जो जेको नालो आहे उहो ईंदो। मिसाल तौर ते google.com या मिसाल मुंहिंजी पर्सनल वेबसाइट rashid.com। ईअं आख़िर में जेको .com आहे उहो टॉप लेवल डोमेन आहे। टॉप लेवल डोमेन डिफरेंट आहिनि, मुख़्तलिफ़ काफ़ी आहिनि। जेको .com आहे उहो जेको तमामु घणो मशहूरु आहे। टॉप लेवल डोमेन बेसिकली हर डोमेन जे पिछाड़ी में ईंदो आहे, जीअं google.com, youtube.com, udemy.com। .com बेसिकली कमर्शियल बिज़नेस लाइ इस्तेमालु थींदो आहे, जेको हीउ जेको आहे कॉमन टॉप लेवल डोमेन आहे। तंहिंखां पोइ .org आहे। .org ऑर्गेनाइज़ेशन जे लाइ इस्तेमालु थींदो आहे, नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइज़ेशन जे लाइ। .gov सिर्फ़ु गवर्नमेंट एजेंसी जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। .edu एजुकेशन इंस्टीट्यूट ऐं एजुकेशनल पर्पज़ लाइ इस्तेमालु थींदो आहे, ख़ासि करे इंस्टीट्यूट्स लाइ। तंहिंखां पोइ .net का बि ऑर्गेनाइज़ेशन थोरी नेटवर्क ऑर्गेनाइज़ेशन थी हुजे में। त अॼु को लेसन पूरो थियो डोमेन जे हवाले सां। असां अॻे लेसन में बाक़ाइदा प्रैक्टिकली ब्लॉग ठाहिणु शुरू कंदासीं।